फाद अली 2 क्लास। मूंखे दिल में हिकिड़ो वार कोन्हे ॿियो मूंखे ॾाढी तकलीफ़ थी थिए। मुंहिंजो अबू ग़रीब आहे, मुंहिंजो इलाज कराइनि, मुंहिंजी ज़िंदगी बचाइनि। मुंहिंजी ख्वाहिश मां इरफान समो साहब सां गॾु मिली सलूट करे हुन सां फोटो कढायां। मुंहिंजो दोदो मला नालो आहे, मां रंग जो कारीगर आहियां। मुंहिंजे नंढड़े फाद अली नालो आहे। मुंहिंजो बच्चो 8 सालनि 9 खां दिलि जी तकलीफ़ में मुब्तला आहे, जेको ज़िंदगी सां जंग विड़ी रहियो आहे। मां ॾाढो लाचार आहियां गुरबत जे तऊं। मूं अॻु में पंहिंजो ऑपरेशन करायो मुंहिंजे बच्चे जो। मूं कीअं मदद कई कीअं कई, हींअर डॉक्टर चवनि था हिन जो वाल उहो वरी मटिबो न, गारंटी ख़तमु आहे। को बच्चनि वारो ई मुंहिंजो दर्द सम्झी सघे थो त मां कहिड़ी इज़त मां थो गुज़रां। ऐं पहिरीं मोटी बिल पिया आहिनि, पहिरीं 20-25 लख ख़र्चु अची चुको आहे। हींअर मूंखे 7 लख रुपए जी एस्टीमेट ठाहे ॾिनी अथनि त 7 लख रुपया हिन जो ख़र्चु ईंदो। मूं पासपोर्ट बि ठाराया, मां इंडिया पियो वञुसि, पर मूं वटि न हो एतिरो वसीला जो मां इंडिया वञा। मुंहिंजो बच्चो वॾी तकलीफ़ में हूंदो आहे। मुंहिंजे बच्चे जी अञा ताईं दवाऊं हलंदड़ आहिनि, खाईंदड़ आहे दवाऊं। उहो चए थो त मां इरफान SP साहब इरफान समो सां मिली हुनखे सलूट कयां। मुंहिंजी ख्वाहिश आहे मां हुन सां गॾु फोटू कढायां, हुनखे सलूट कयां। बसारनि खे चवंदुसि त मुंहिंजे बच्चे जो इलाज करायो, मां गुरबत जे तां मजबूर आहियां। मां लाचार आहियां, मूं वटि का शइ न आहे। मां अॻु में सभु कुझु पंहिंजो लुटाए चुको आहे। कुदरती हिकिड़ो वाल कोन अथई, दिलि में 2 सोराख़ अथसि। हुनजो पहिरियां 2014 में ऑपरेशन थियो, वरी हिन तकलीफ़ थी अथसि। असां इहा ई अपील आहे की असांजी ख़ुदा मदद कयो। मुंहिंजो पीउ मज़दूर आहे, महिरबानी मुंहिंजे भाउ खे तकलीफ़ आहे, मुंहिंजी मदद कयो। फाद अली जी ख्वाहिश आहे त मां गॾु इरफान अली समो साहब सां गॾु फोटो कढायां ऐं हुनखे बि सलूट कयां।